हर वेले तांघा यार दियां मैं रो रो कां गुडारा कासिद भेजा ते ऐ पाला पावा मेरा थी गया हाल बीमारा यार बाजू मेरे जीवन कूड़े ते अंदर दर्द हजारां गुलाम फरीदा मैं काशे जो नाबीन शायर तालिब कमराणी अखियुनि जो नूर न हुजण बावजूदु हू पंहिंजे रूह खे रोशन रखी तख़लीक़ जी दुनिया में नयूं राहूं ॻोल्हण में हर वक़्तु रवां रहे थो। नाले वारो शाइर अदीब फ़नकार ऐं गुलूकार तालिब कमराणी जंहिंखे ख़ुदा ताला ॼाए ॼम खां नूर खां महरूम रखियो पर ख़ुदा दाद सलाहियतुनि तालिब कमराणीअ खे समाज में हिकु मुनफ़िरद किरदारु बणाए छॾियो आहे। काशे जे ॻोठ शनी में रहंदड़ तालिब कमराणी 6 अगस्त 1967 में जनमु वरितो। ॼाए ॼम खां मोहम्मद छुटल कमराणी जे घर में गुरबत ऐं नाबीनाई जहिड़ा मर्ज़ खणी अचण करे तोड़े काशे जे ॾूराहे इलाइक़े सां तालुक़ हुजण सबबि तालिब कमराणी जो इलाज न करायो वियो। ही पैदाइशी मर्ज़ आहे ऐं हिन पैदाइशी मर्ज़ खे जेको आहे डॉक्टर चवंदा आहिनि जो को इलाजु कोन्हे। गश्ती टीमुनि खे ॾेखारियो आहे, डिस्ट्रिक्ट लेवल ते जेके अस्पतालूं आहिनि उन्हनि में ॾेखारियो आहे। बाक़ी जेके वॾा स्पेशलिस्ट आहिनि कराची लाहौर त उते असीं कोन ॾेखारे सघिया आहियूं। पर उन बावजूदु तालिब कमराणी मायूसी खे कुफुर ऐं बेकार थी वेहण खे गुनाह सम्झी नंढे लाकुर ई पंहिंजी सलाहियतुनि खे सहारो बणाए ज़िंदगीअ सां विखुं विखुनि में मिलाए काइनात तोड़े दुनिया जी रस्मुनि ऐं रवाजनि खे सम्झी क़दम पे क़दम ज़िंदगी गुज़ारणु शुरू कई जेका अॼु ॾींहं ताईं रवां तवां आहे। न का बोड हुई न का शामत हुई न का साण बाग लोड़ न का बोड हुई न का शामत हुई न का साण बाग लोड़ जी पंहिंजे मफ़ादन के बाकुल पंहिंजे मुल्क अखियुनि खां माज़ूर हुजण करे तालिब कमराणी रेडियो खे ॿुधण खे पंहिंजो मशग़ूलो बणायो ऐं रेडियो ते ईंदड़ सिंधी उर्दू पाकिस्तानी तोड़े हिंदुस्तानी शाइरी ऐं गाननि ॿुधण जे शौक़ु खेसि बि तख़लीक़ी अमल ॾांहुं राग़िब कयो। रेडियो खां त असीं सिखियासीं न त ही हिकिड़े माज़ूर माण्हू जे लाइ हिकु अणपढ़ियल माण्हू जे लाइ ही अदबी कमु बि असां कयो आहे। ज़ाहिर आहे रिसालनि में छपिया आहियूं त अदीबनि ॾिठो आहे तॾहिं असांखे छापियो आहे। अदीबनि असांजे लिखणीअ में कुझु टैलेंट को कॉन्फिडेंस ॾिठो आहे तंहिं करे असांखे उन्हनि छापियो आहे। तालिब कमराणी ॿुधाए थो त हिन जे अंदर में ॾात जा ॾीआ नंढे हूंदे खां ई रोशन थियणु शुरू थिया हुआ पर हू अहमद ख़ान मदहोश खां तमामु घणो मुतासिर थियो ऐं खेसि पंहिंजो उस्ताद बणायो। हूअं त शाइरीअ जे हिसाब सां ॾिठो वञे त मां नंढपण खां ई मां पंहिंजे पाण में हिकिड़े अहिड़े क़िस्म जे जरासीम हिकिड़ा महसूसु कंदो हुअमि त मूं में उहे आहिनि मां लिखां पर असांजे मुल्क में थोरो फ़न ॾियणु ॾाढो ॾुखियो थी पियो ऐं माण्हू सलाहियतूं जंहिंजूं आहिनि उन्हनि खे ॿाहिरि कोन था कढनि ऐं पंहिंजी जेके आहे उन्हनि खे सिखिया नथा ॾियनि पंहिंजनि माण्हुनि खे। मां साईं अहमद ख़ान मदहोश खां मुतासिर थियुमि ऐं पोइ वरी उन्हनि खे पंहिंजो उस्ताद कयुमि उन्हनि सां इन शइ जो इज़हार कयुमि त उन्हनि मूंखे चयो त भई तव्हां नाबीना आहियो ऐं तव्हां में जेको टैलेंट आहे उहो मां ॾिसां पियो थो। बसि मुंहिंजियूं दुआऊं आहिनि तव्हांखे तव्हां लिखंदा रहो इनशाअल्लाह अलाह जी महिरबानी सां अलाह साईं तव्हांजी मदद कंदो ऐं मां अलाह जे दरबार में दुआ कंदुमि त तव्हां अवामी शाइर सुठा साबित थियो। त पंहिंजे उस्ताद जी दुआउनि सां मां अॼु चङो लिखां पियो ऐं केतिरो लिखां पियो उहो तव्हां सभु ॿुधो पिया ॾिसो पिया ऐं सम्झो पिया मां पंहिंजी तारीफ़ कीअं कयां। तालिब कमराणी न रुगो सिंधी में शाइरी कई आहे
पर हिन उर्दू में पिण केतिरा ई गीत लिखिया आहिनि। तालिब कमराणी पंहिंजी उर्दू शाइरी खे पंहिंजे आवाज़ में हिन रीत ॻायो आहे। सावन का मौसम, बाहों की गर्मी, सावन का मौसम, बाहों की गर्मी, बालों की नरमी मुझ पे छा गई, जुल्फों की तेरी ये खुशबू सनम, ऐसी ये मेरे मन को आ गई। सावन का मौसम, बाहों की गर्मी, बालों की नरमी मुझ पे छा गई, गालिब हुआ हूँ मैं तेरे हुस्न का, माली बना ले तू अपने चमन का, गालिब हुआ हूँ मैं तेरे हुस्न का, माली बना ले तू अपने चमन का, सारी उम्र तेरे संग संग रहूं, कैसे कहोगी मैं वैसे करूं, बात मेरी तुझे पसंद आ गई। सावन का मौसम, बाहों की गर्मी, बालों की नरमी मुझ पे छा गई। तालिब कमराणी जेतोणीकि नाबीन आहे पर हू पंहिंजी तख़लीक़ी सलाहियतुनि खे कागज़ ते उतारण खां अॻु पंहिंजनि दोस्तनि सां गॾु केतिरा ई दफ़ा ॻाए वॼाए पोइ उन तख़लीक़ खे दोस्तनि खां कागज़ ते लिखाईंदो आहे। जंहिं करे तालिब कमराणी अक्सर करे दोस्तनि ऐं संगतियुनि जी कचहरियुनि में झूंगारींदो रहंदो आहे। असां कुर्ब घुरियो तो छिड़ बदनी, वरी कोन तुझे करनी। असां कुर्ब घुरियो तो छिड़ बदनी, वरी कोन तुझे करनी। प्यार के सपना समझी करे, प्यार के सपना समझी करे, मासूम जतारे चली जाते। असां कुर्ब घुरियो तो छिड़ बदनी, वरी कोन तुझे करनी। कमराणी तुझो तालिब जाना, तुझे हम नाम जो गुनो करा। तालिब कमराणी हमद ऐं नात पिण लिखिया आहिनि जेकी रेडियो जे मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में नशिर थी चुका आहिनि। जॾहिं सिंध जे फ़नकारनि मुमताज़ लाशारी, मंज़ूर सकीराणी, सुरैया सूमरो, मरहूम जलाल चांडियो, ग़ुलाम हुसैन उमराणी ऐं ॿियनि केतिरनि ई फ़नकारनि तालिब कमराणी जा केतिरा ई गीत ॻाए मशहूरी माणी आहे। अदा रेडियो ते अप्रूव थिया आहियूं 2008 में। अलहमदिल्ला पहिरियों प्रोग्राम कयुमि, ॿिए प्रोग्राम करण खां पोइ कचहरी प्रोग्राम फ़तेह खान जे उताक में मानातनि दोस्तनि जे तरफ़ां इनाम बि मिलिया। उहो ज़रूरी कोन्हे त इनाम लख रुपए जो हुजे या इनाम 5 रुपए जो हुजे, पर उहे मूंखे साईं परवानो भट्टी साहिब जे तरफ़ां इनाम मिलियो ऐं अदा अली नवाज़ पल्ली आहे उन जे तरफ़ां मूंखे इनाम मिलियो। उहे इनाम मूं वटि अॼु बि हींअर बि महफ़ूज़ आहिनि, मां तव्हांखे ॾेखारे सघां थो।